विभाग से अमां खे ॿुधाईंदा हलूं त सिंध हाई कोर्ट में जहांगीर पार्क जे रहवासियुनि खे मुतबादिल जॻह न ॾियण ख़िलाफ़ दरख़्वास्त ॾिनी वई आहे। अदालत KMC खे मुतासिरनि खे मुतासिर घर फ़राहम करण जी हिदायत करे छॾी आहे। अदालत 22 डिसंबर ते KMC खां जवाब तलब करे वरितो आहे। अमां खे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे त सिंध हाई कोर्ट में जहांगीर पार्क जे रहवासियुनि खे मुतबादिल जॻह न ॾियण ख़िलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणी थी आहे। अदालत KMC खे मुतासिरनि खे मुतासिर घर फ़राहम न करण जी हिदायत करे छॾी आहे। तफ़सील मालूम कंदासीं कराची में आवाज़ TV जे रिपोर्टर महताब शरखा। जी महताब, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल तव्हांखे ॿुधायूं त सिंध हाई कोर्ट में जहांगीर पार्क जी रहवासियुनि मुतबादिल जॻह न ॾियण ख़िलाफ़ दरख़्वास्त जी केस जी ॿुधणी थी। अदालत KMC मुतासिरनि खे घर फ़राहम करण जी हिदायतूं जारी करे छॾियूं आहिनि। KMC पारां मुतासिरनि खे घर मुस्तफ़ा में ॾियण जो वाइदो पिणु करायो। हिनमहिल ताईं जेको मुतासिरनि ॿुधायो हिनमहिल ताईं को बि असांजी का बि राय जेका असांखे न ॾिनी वई आहे अदालत खे या जे पारां वकील खे बयानु कयो। अदालत 22 डिसंबर ताईं KMC खे जवाब करण जो हुकुम जारी करे छॾियो आहे। जी ठीक है महताब, वरी मेहरबानी अवां जी अपडेट करण लाइ।